असीं सिंध जो आशिक साईं जीएम सैयद जो साथी अमेरिका में सिंधियुनि जो हमदर्द ऐं हॾॾोखी बशीर अहमद शाहाणी लाराणो करे वियो। सूमर ॾींहुं अमरीकी रियासत टेक्सास जे शहर ह्यूस्टन वेझो संदसि मड़ गाॾीअ समेत खाईअ मां मिलियो। खानदान जे ज़रियनि मुताबिक़ मरहूम बशीर अहमद शाहाणी हिक दावत में शिरकत लाइ घरां निकितो ऐं कुझु देर बाद साणसि राब्तो कटिजी वियो। पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त कुझु कलाकनि खां पोइ संदसि गाॾी हिक खाईअ मां मिली। शुरूआती रिपोर्ट मूजिबि मरहूम बशीर अहमद शाहाणीअ खे सफ़र दौरान दिलि जो दौरो पियो ऐं गाॾी संदसि कंट्रोल मां निकिरी खाईअ में किरी पई। खानदानी ज़रियनि जो चवणु आहे त संदसि वसियत मूजिबि संदसि मड़ खे साईं जीएम सैयद जे पीरांदे में दफ़नाइण जो बंदोबस्तु करायो वञे। जसकम अमेरिका जे अॻवान हबीब भुट्टो मरहूम बशीर अहमद शाहाणीअ जे लाराणे ते ॾुख जो इज़हार कंदे चयो त संदसि तदफ़ीन वसियत मुताबिक़ कई वञे। अमेरिका में रहंदड़ सिंधी कम्यूनिटी बशीर शाहाणीअ जे लाराणे ते ॾुख जो इज़हार कयो आहे। सिंध जो आशिक साईं जीएम सैयद जो साथी ऐं अमेरिका में सिंधियुनि जो हमदर्द ऐं हॾ ॾोखी बशीर अहमद शाहाणी लाराणो करे वियो आहे।